आज मोर में खांगी स्कूल पारा साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो जंहिंमें ॿारनि चार्ट और मॉडल ठाहे खूब दाद हासिल कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था आयाज़ सोलंकी जी हिन रिपोर्ट में। मोरो जे विजन एजुकेशनल सिस्टम पारां पंहिंजे स्कूल कैंपस में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ्तिताह डॉक्टर अब्दुल करीम डायरी, सैयद मोहसन शाह, गुलाम असगर चांडियो, असलम अब्बासी, प्रोफेसर अब्दुल गफार, मीर नवाज सयाल ऐं ॿियनि पारां रिबिन काटे कयो वियो। कैंपस में लगायल साइंसी मेले में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां साइंसी हाल तैयार करे साइंस मुतलिक़ मुख़्तलिफ़ मॉडल प्रोजेक्ट तैयार करे ईंदड़ तइलीमी माहिरनि, सियासी समाजी धुरियुनि, वालिदैन ऐं ॿियनि खे उन बाबति तफ़सीली तौर आगाही ॾिनी ऐं दाद हासिल कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती गाननि ते ॿारनि रक़्स ऐं टेबलोज़ पिणु पेश कया। साइंसी मेले में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जे तैयार कयल मॉडल ऐं उन्हनि जे प्रैक्टिकल मां मुतासिर थी ताड़ियुनि सां खूब दाद ॾिनो वियो। उन मौके ते शरीक थियण आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त चार्ट्स ठाहिया आहिनि, मॉडल्स ठाहिया आहिनि ऐं जेकी बि हिते एक्टिविटी थी आहे ॾाढी सुठी थी आहे, मूंखे ॾाढो पसंदि आहे। शो करण जी वजह इहा आहे त असांजो कॉन्फिडेंस डेवलप थींदो आहे ऐं असांखे इहा हेल्प थींदी आहे त असां ॿियनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं ऐं असांजो वधीक कॉन्फिडेंस डेवलप थींदो आहे। जीअं त ही ॿार ॾिसो कोशिशि करे रहिया आहिनि ऐं परफॉर्म करे रहिया आहिनि, इन करण सां ई ॿारनि जो टैलेंट वधंदो ऐं उनजो कॉन्फिडेंस वधंदो, ग्रोथ जेका मेंटली थींदी आहे उहा बि वधंदी। सेंचुरी साइंस जे दौर में आहियूं ऐं उन जे लाइ इट्स वेरी इम्पॉर्टेंट त असांजे ॿारनि खे साइंस जी ॼाण हुजणु खपे। हिननि क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि इन्हनि ऑर्गेनाइज़ करण जो सबबु बि आहे त ॿारनि खे हिकिड़ी पॉज़िटिव डायरेक्शन ॾिजे ऐं इन पॉज़िटिव डायरेक्शन सां ॿारनि जो एप्टीट्यूड बि चेंज थिए थो। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराए ॿारनि में लिकियल ज़हनी क़ाबिलियत खे उजागर कयो वञे। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोराई अया सोलंकी, आवाज़ टीवी मोरो।